मुझे तो मुझी गाल के समझ चाचे मिस्री आरा यो चंगो न पिया कर ए लगी वए न सेक तोखे भूरे जो ए मासात सुरे मुंजी मासात है ए तोखे हुन जो एहसास कीने ए जको हुन सा जुल्म पियो थे ए हो तोखे खबर कीने अड़ी मुझी कोंज मुखे सब खबर आ ए पो इया को जाडे लाए तो चोए कोंज दिस मसले जो यो हल हरगिज ना है मसले जो यो हल जो को तू थी समझे गाल हमेशा गाल साई टुटंदी आ रंज सा न टुटंदी आ अहज सा ना आहे टुटंदी गालियूं कबियूं त गालियुनि सां गालियूं ठहंदियूं न ए पो तो फैसलो कर ए हुन के समझे कुंज ये माइन वारा फैसला इन राणे खान को कोन थींदा हा बाक़ी ही आ रनुन जो राग केर वेठो अलापे पाण को कोन पुजंदो यो रनुन वारो राग ए हिन मजा साबित थियो राणा त तू सिधो सो ए भूरे वारन जी वरतो खणी चरी आऊं भूरे वारन जी तरफदारी कोन पियो कयां कीअं समझायां तो कयां आऊं पंहिंजे उसूल जी ॻाल्हि पियो कयां हिन पंहिंजे राणे खान पंहिंजे उसूल जी ॻाल्हि पियो करे हाणे तूं ई मूंखे सुणाए ही राणो खान रनुन जे विच में वञी वेही उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो ॿुधाए ए मोह जी मासात सिन ज्यादती थींदी ए तू मोह जे करे भी तू वर की न खणंदे तू जी वरी भी उहाई सागी ॻाल्हि हुजे बाक़ी जेकॾहिं को मर्द माण्हू हुजे न पोइ तूं बि ॾिस कीअं तो हुनखे हिक टंग ते नचायां बाक़ी हुजे इहा माइन वारी मिणी 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 हिन राणे खान को कोन थींदी ॻाल्हि आहे सिधी ए पो आऊं पाण थी वञा ए हुनखे समझायां थी आऊं वञा थी ए जानल जी चोटीअ मंझि जले कीअं थी आऊं हुनखे घेलियां ॻाल्हि ॿुध वो ज़रूर ना है ज़रूर वञण जो मथां तो पैर ॿाहिरि कढियो अथई सोरा सिलोड़ा आई इतने बिठा आयो हां आओ तो आके गोली आ दियो आओ मुंची तू असा के पे गोली क्या ए हाओ सोरा हाओ ए खेर में जा मुंची ए पा समझो त ने मुजेरी के वो सोरी सुखा वाली गाल बिसरी वई हाओ आओ मुंची पोए ए पाओ ने भागो इन गाल जी बच्चा कीमत छडे हाओ ए गुजारो तो चे मुंशी ए चुए तो त मुखे हेयार जो हेयार सोरी खणी आणे दियो ए सोरी आया खंड जी बोरी जो खणी आणे दियो वा ए मुंची वरी भी मतो हजार न ए हजार जी गाल है सिलू ए मोए मा लो थी आयु आओ मता का मोए जी अचे से आओ रे मुंशी आओ हाशम हाने सोचो कुजाड़ो करियो ए बिली सिलूड़ा मुख ता अन्या तई ई गाल समझ में ही नथी अचे आओ बेली मुंशी मुख तराणे वाला था की न था विसरे हाशम वो पलांद बराणे खानवान था करणो आए ए इन गाल खे छड्यो इन पुरखन जी निशानी ला कुछ कयो न त उफट मारे छडींदो आओ अचो तो टपी बहु मच मंज वो खटन भाग ए नड़े मुआ न हाशमड़ा ये गाल कोन थांदी ए ने गाल जो एड़ो को हल गोलियो जो लठ ब न जोरे ए नांग ब मरी वने आओ मोंजी सलाह यो आहे त कोशिश करे दिसू मने सोरी वरते चढ़ी वने ए बेली आजी मर्जी हां पर हियर हलो त हली कमकार जी कयो लोग इते बैठा आयो ए जरे सर सा खणू पो हलू था थकी पई पानी जो वारो लगो पियो है असी वेठा आयो ते माठ करे हम अदिसे वो बैठा हो जो सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।